अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइव लाइन सां करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशपामर हाज़िर आहियूं। नाज़रीन तव्हां ख़बर अथनि प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ मेहमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके उन बीमारी बाबति तव्हांखे मुकमल ॼाण ॾींदा आहिनि। अॼु जेको असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा ग़िज़ा जी घटिताई बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं या ॿारनि में या वॾनि में खुराक जी खूट छो थींदी आहे। जेकॾहिं माण्हू ग़िज़ा वठे बि थो तॾहिं बि उहो कमज़ोर आहे। कुझु वरी जॻहियुनि ते अहिड़नि वॾनि में या ॿारनि में जेकॾहिं ग़िज़ाउनि खे नथी मिले तॾहिं उहो कमज़ोर थी था वञनि। छा ग़िज़ा न मिलण जे करे जेका कमज़ोरी थी थिए उनजे करे कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं, उन ग़िज़ा जी खोट खे कीअं घटाए सघिजे थो या उन्हनि बीमारियुनि खां कीअं बची सघिजे थो, उनजो इलाजु छा आहे। जिते ग़िज़ा जी घटिताई आहे उन करे जेके बीमारियूं थियनि थियूं छा उहे सिर्फ़ु दवाउनि जे करे ठीकु थी सघनि थियूं या ग़िज़ा जो पूरो हुजणु तमामु ज़रूरी आहे। त तमामु हिकिड़ो अहम सुवालु आहे त जेकॾहिं ग़िज़ा जी घटिताई आहे उते दवा जो कहिड़ो रोल आहे। हिन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं छो त थर में जेका हिन वक़्तु अमवात थी रहिया आहिनि ॿारनि में उनमें ख़ासि तौर ते इहा ॻाल्हि ॾिठी वई आहे त उते ॿारनि में खुराक जी या ग़िज़ा जी जेका असां घटिताई आहे ऐं कोशिशि कंदासीं त उते इहा ग़िज़ा जी घटिताई छो थी आहे ऐं उनखे कीअं ख़तमु करे सघिजे थो, उनजे बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि या जेकॾहिं वॾनि में घटिताई आहे उन्हनि जी माइरनि में जेकॾहिं खुराक जी घटिताई आहे तंहिं करे ॿारनि में बि जेको सो मैल निरिश थी विया या उन्हनि में ग़िज़ा जी खोट अची वई आहे उन करे उते कहिड़ियूं बीमारियूं थियूं आहिनि उन्हनि खे कीअं रोके सघिजे थो या उन्हनि खां कीअं बची सघिजे थो। तव्हां बि ॿारनि जी बीमारी बाबति या ॿारनि में जेकॾहिं खुराक जी घटिताई आहे या उहे कमज़ोर आहिनि या उन खाधे खाइण जे बावजूदि बि जेकॾहिं उहे सिहतमंद नथा थियनि त तव्हां को बि असांजे महिमान खां सुवालु पुछी सघो था। पर जॾहिं तव्हां टेलीफोन कयो त महिरबानी करे पंहिंजे टीवी जो आवाज़ु घटि रखो जीअं तव्हांजो आवाज़ु असां ताईं आराम सां पहुची सघे। त अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त ग़िज़ा जी घटिताई छा आहे। इन सिलसिले में अॼु असां सां गॾु जेको डॉक्टर आहे उहो डॉक्टर वहीदुद्दीन पीरज़ादो जेके पाण चाइल्ड स्पेशलिस्ट आहिनि डाउ यूनिवर्सिटी हेल्थ साइंसिस कराची में। डॉक्टर साहब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त ग़िज़ा जी घटिताई छा आहे, उन खां बची कीअं सघिजे थो। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल शुरू कयूं। डॉक्टर साहब वालेकुम। डॉक्टर वहीदुद्दीन पीरज़ादो तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां हिते असां वटि आयो ऐं माशाल्लाह तव्हां चाइल्ड स्पेशलिस्ट बि आहियो, ॿारनि खे हमेशह ॾिसो था। पर मां ज़रूरु इन ॻाल्हि ते ईंदुसि त अॼुकल्ह थोरो थर जो मामला जेके असां वटि आहिनि त उहो ॾुरामा इलाइक़ा आहिनि उते ग़िज़ा जी घटिताई जे करे ॿार बीमार बि आहिनि, वॾा बि बीमार आहिनि ऐं उन ग़िज़ा जी घटिताई जे करे उते अहिड़ियूं बीमारियूं थियनि जिन नंढा नंढा ॿार जेके मासूम आहिनि उन्हनि जा अमवात बि थी विया आहिनि। तव्हां एज़ अ चाइल्ड स्पेशलिस्ट या डॉक्टर त ग़िज़ा जी घटिताई या खुराक जी खोट इहा आहे छा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी साईं डॉक्टर वाहिद साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो त जीअं असां पंहिंजे आम सिंधी माण्हूअ ताईं हीउ पैगाम पहुचायूं ऐं हिन खे ख़बर ॾियूं त ग़िज़ा जी कमी छो थी थिए। ग़िज़ा जी कमीअ जा सबब आहिनि। जीअं पहिरियों सबबु इहो आहे त थर जी तव्हां मिसाल वठो त बरसाति जे न पवण जे करे उते पाणी कोन्हे, पाणी न हुजण जे करे असांजो मुल्क ज़रई आहे त असांजो उहा ज़राअत पुठिते पइजी वई, उते फसल कोन थिया, उते आबादीअ खे उहो फ्रूट कोन मिलियो। पाणी न हुअण जे करे ॿारनि में पाणीअ जी कमी थी वई ऐं जेके पाणी जा उते जीअं मिसाल मां ॾियां हिकिड़ा भरियल हुया तलाव, उन्हनि मां जेको पाणी पीतो वियो उहो पाणी फिल्टर कोन हुयो, उहो सिहत लाइक़ु कोन हुयो, जंहिंजे करे उन में उहे ॿारनि खे पाणीअ जी सफ़ाई न हुजण जे करे जरासीम वधीक मिलिया। त बजाए इन्हीअ जे जो ॿारु पंहिंजी ओसर करे या पाणी पी करे उन मां कुझु हासिलु करे अञा बीमारियूं उन मां वरितूं, जंहिंजे करे हीउ सॼो मसइलो न खोट छो थींदी आहे। खोट छा कंहिं आबादी में, कंहिं सोसाइटी में, कंहिं इलाइक़े में खाद खुराक जी खोट थी वञे इन करे खोट थींदी आहे? बिल्कुलु। कीअं थींदी आहे, छो थींदी आहे? हाणे हिकिड़ो ॿुधायो बि बरसाति में फसल न थिया, ॿिया बि के सबब आहिनि? ॿिया असांजो जीअं वसवारा असांजा आहिनि त जेकॾहिं उते फसल न थियो आहे त उते ग़िज़ाई शयूं मुहैया कयूं त उतां जे वसवारा इलाइक़नि जा जेके आहिनि बासर माण्हू उन्हनि ते बि इहा ड्यूटी आहे थी थिए पई त जेकॾहिं पंहिंजनि इलाइक़नि में उहे सोर्सिस न आहिनि त उहे घटि में घटि ॿिए हंधि हासिलु कनि त जीअं गवर्नमेंट उते पहुचाए त उहे ॿारनि खे ग़िज़ाई शयूं मुहैया थियनि त जीअं वक़्त ते ॿारनि खे मिलनि त ॿारु बुख विझी ऐं बीमार न थिए, मरे न। जेकॾहिं माउ जो खीरु पीअंदड़ ॿारु आहे ऐं जेकॾहिं माउ खे असां उहे ग़िज़ाई शयूं मुहैया न कंदासीं त जंहिं माउ ई डुबरी हूंदी त माउ में खीरु घटि हूंदो त पंहिंजे बचे खे खीरु छा पीआरींदी ऐं जेकॾहिं उहो खीरु पीआरींदी त मां सम्झां थो उनजी कंपोज़िशन उहो ओतिरी रिक्वायरमेंट उनखे मिलंदी कान। इहे सबब आहिनि जॾहिं ॿार खे इनएडिक्वेट या ग़िज़ा जो या खीर जो क्वांटिटी मिक़दार पूरो न मिलंदो त उहो ॿारु पंहिंजे उन बेस लाइन खां हेठि ईंदो यानी कमज़ोर थींदो, ॾुबरल नज़र ईंदो। हुनजी जेका ओसर आहे उहा घटिजी। अच्छा, कहिड़ा कंपोनेंट आहिनि का जेका बैलेंस या मुकमल ग़िज़ा छा आहे, उनमें छा छा आहे? साईं मुकमल ग़िज़ा इहा आहे त तव्हां ॿार खे जेकॾहिं पैदाइशी ॿार खां असां वठूं ॻाल्हि खे त ॿारु जेकॾहिं माउ
जे थञ थो पीए त माउ खे ग़िज़ा मुकमिल बैलेंस डाइट हुअणु घुरिजे। पोइ ज़रूरी न आहे त का ॿाहिरीं हुजे, पर घर में जेका दाल मच्छी ॿोड़ आहे उहो प्रॉपर तरीक़े सां कुक कयो वञे। कुक करण जे लाइ पहिरें हथ साफ़ु कजनि, हथ साफ़ु करे ॿार जो बि खाधो ठहे ऐं पंहिंजो बि खाधो ठहे। पाण बि माउ पेट भरे खाए त ज़ाहिर जेतिरो खाईंदी त ओतिरो खीरु ईंदो, ओतिरो ॿारु पीअंदो त ॿारु कॾहिं बि उनजो असरु घटि बि न। ऐं ग़िज़ा न हुजण जे करे जेकॾहिं माउ कमज़ोर आहे, उन में ग़िज़ा जी बैलेंस न आहे, यानी उन में फल फ्रूट कोई कोन्हे को, उन खे का कणिक जी मानी सही नमूने सां कान थी मिले, पकल मानी कान थी मिले, भाॼी रधियल कान थी मिले, जेको आयो वक़्त जो न खाधो, त पोइ हुन में उहे प्रोटीन जी कमी ईंदी ॿार में, जंहिंजे करे उहो ॿारु बि निबल हूंदो त माउ बि कमज़ोर। न कहिड़ियूं आहिनि, छा आहे कहिड़ा केतिरा हुनजा कंपोनेंट आहिनि बैलेंस डाइट जा? मुकमल डाइट में छा आहे? कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, विटामिन, कार्बोहाइड्रेट, प्रोटीन्स आहिनि, कार्बोहाइड्रेट आहे, ज़िंक डिफिशंसी आहे, कैल्शियम डिफिशंसी जेके थियनि था पिया, मेजर त इहे आहिनि जंहिंजे के ॿारनि अफेक्ट थियनि था पिया। न हिकिड़ी माउ खे छा खाइणु घुरिजे? खीर हुजे, ॾही हुजे, कार्बोहाइड्रेट हुजे, चांवर हुजनि, मानी हुजे, जेका छा शयूं शामिल कजनि जो हुनजी बैलेंस डाइट थिए? ॿ चारि शयूं कहिड़ियूं शामिल कजनि? बिल्कुलु इलाइक़े जे हिसाब सां ॻाल्हाइजे, जंहिं इलाइक़े में जेका शइ वधीक अचणु हुजे, छो जो उनजी उहा वसार हुजे त जे उहो हासिलु करण में मार्केट मां उनखे तकलीफ़ न थी। छो जो असांखे उन्हनि जे फिनांशियल ॾिसणो आहे, उन हिसाब सां हलणो आहे। त सिर्फ़ु कणिक जी मानी, ठीकु आहे, सही, रिब जेका थिए थी, असां वटि आम रिब बि रधे खाइजे, खीर सां खाए, लस्सी आहे, ॾुध आहे, मच्छी आहे, बेदो मिली थो वञे, इहे जेकॾहिं शयूं मिलंदियूं ऐं इहे बैलेंस करे खाईंदी त मां सम्झां थो त उहा माउ बि ॾुबरी कोन थींदी ऐं ॿार खे बि इहे शयूं खाराए सघजनि, बिल्कुलु खाराए सघजनि थियूं। सर ॿारु जीअं पैदा थिए थो त ॿार खे खीर जेका अमड़ पियारींदी सा उन जा तरीक़ा आहिनि, उन ते अचूं था। ॾाढी ज़बरदस्त, मतिलबु जेकॾहिं ॿारु 6 महीननि जे त माउ जो खीर, उन खां पोइ इहे जेके बि शयूं उहे उनखे खाराइण सां त उहे बि सिहतमंद थींदो। डॉक्टर साहिबु तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी, पर वक़्तु हिकिड़े नंढे वक़्तु नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन। अचो पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू करियूं। अॼु असां खुराक जी खोट या ग़िज़ाई घटिताई बाबति जे करे जेके बीमारी थियनि थियूं उन ते ॻाल्हि ॿोल करायां। तव्हां बि फ़ोन करे डॉक्टर साहिब खां को सवाल पुछी सघो था। डॉक्टर साहिबु, वक़्त सां पहिरीं ॻाल्हि बि हली, तव्हां चयो त जेकॾहिं मदर खे सही मुकमल खाधो मिलंदो त उन सां ॿार खे बि, त जेकॾहिं 6 महीननि ताईं त मां पंहिंजे ॿार खे पंहिंजो खीर पीआरींदी आहे, उन खां पोइ ॿार खे कहिड़ी ग़िज़ा ॾेई सघजनि? साईं, मां इहो अर्ज़ु कंदुसि त 6 महीननि ताईं त माउ पंहिंजो खीर ज़्यादा खां ज़्यादा पीआरे सघे थी। ठीकु आहे, ठीकु आहे। उन में इहो आहे त ॿार खे खीर पीआरण लाइ बि मां अर्ज़ु कंदो हलां, इन जे करे त छो जो असांजी मदर जेके ॾिसूं था पिया रूरल एरियाज़ में नथियूं पीआरनि, ॿार खे हमेशह फ्लैट पोज़ीशन में खणिजे, हिन खे सपोर्ट कयो। मां हिकिड़ो मिंट रुगो इन करे ॻाल्हाईंदुसि त ब्रेस्ट फीडिंग जेका असांजे ॿार खे पंहिंजो खीर, जेकॾहिं ॿार खे प्रॉपर सपोर्ट ॾेई ऐं पंहिंजी छातीअ सां लॻाईंदासीं त इन सां हिकिड़ो प्यार जो जज़्बो वधे थो। ॿार जो मुंहुं खुलियल हुजे, ॿार जे चपनि ते माउ पंहिंजी ॿिंड जंहिंखे चऊं था छातीअ जी, उनखे थोरो छुहे लॻाए त जीअं उनखे अहसासु थिए त मूंखे का शइ मिले थी। पोइ ॿार जो वात खुलियल हुजे, हेठियों चप उन ॿिंड जे खां थोरो पोइते वरियल हुजे ऐं मथियों पासो थोरो वधीक विज़िबल हुजे, यानी नज़र ईंदड़ हुजे। पोइ उहो ॿार जी जेका चूसण हूंदी, उहा चूसणी जेका हूंदी, उहा बहितर अंदाज़ में करे सघे थो। मैक्सिमम 10 खां 13 मिंट बि हिकिड़े पासे खां करे, पर ॿार खे वरी चेंज करे ॿिए पासे ॼाणिजे। इहा प्रैक्टिस हर 2 खां 3 घंटनि में करे सघे थी ॾींहं जे वक़्त में, त जीअं राति जो वरी माउ खे आराम जो वक़्तु बि मिले। ॿारु बुखायल न हूंदो, ॿारु सेटिस्फिकेशन हूंदो, त ॿारु आराम बि कंदो, सुबुह सां वरी प्रैक्टिस शुरू कई वञे। 6 महीननि ते जीअं ई ॿारु पहुचे थो त 6 महीननि खां पोइ हाणे हुनखे ग़िज़ाई उन खे जेका घर में मौजूदु आहे, जीअं रिब आहे, असां रिब खीर में तयारु कयूं, हल्की खंडु उन में विझंदासीं, असांखे कैलोरीज़ बि वधीक मिलंदियूं ऐं ॿार जो पेट बि साफ़ु रहंदो, गट बि साफ़ु रहंदो, डायरिया जा जेके एसार थियनि था, चुलाव थियनि था, उन जा बि चांसिस घटि थींदा। नंबर ॿी ॻाल्हि आहे त ॿार जे ग़िज़ा खे थोरो चेंज कंदो रहिजे। आम घर में दलियो ठाहिजे, ठीकु आहे, उहो ॿार खे ॾिजे, कॾहिं थोरो नमकीन साइड ते खणी वञे, कॾहिं मिठो, त जीअं ॿार जी टेस्ट डेवलप थींदी वञे। पर हाणे ॻुठनि में डॉक्टर साहिबु हिकिड़ी ॻाल्हि आहे त ॻुठनि में असां छा करे भाॼियूं असां विझी हूंदियूं आहिनि, छो त ॿनी ॿार जो कमु या खीर वधीक हूंदो आहे, माल हूंदो आहे उन्हनि वटि,
या वरी को कुकड़ियूं वग़ैरह जी बेदा वधीक हूंदा आहिनि, छा इहे शयूं बि ॿारनि खे खाराए बिल्कुलु बिल्कुलु। खीर में कहिड़ा फ़ाइदा आहिनि, बेदे में कहिड़ा फ़ाइदा आहिनि, भाॼियुनि में कहिड़ा फ़ाइदा आहिनि? खीर मां असांखे कैल्शियम मिलंदो, जी खीर में कैल्शियम जेकॾहिं मिलंदो, बाक़ी प्रोटीन हुनजी सॼी कंपोज़िशन आहे। त जेकॾहिं सिर्फ़ु मदर जे खीर असां हुनखे ॾियूं था त मदर जे खीर सां गॾोगॾु जे असां 6 महीने खां पहिरीं त हुनखे पाणी न ॾींदा आहियूं, पोइ इन जे करे त 88% उन में पाणी कुदरती तौर ते मौजूदु आहे। बिल्कुलु सही। ठीकु सर। बाक़ी वरी उन में ॿियो ॾिसंदासीं त पाण जेकॾहिं 88% पाणी आहे त उन में फैट केतिरो आहे, त फैट जे लाइ मां इहो अर्ज़ु कंदुसि त उन में सभ खां वधीक 3.5% माउ जे खीर में ई मौजूदु आहे। न पर जेको ॿाहिरियों खीर था ॾिजान उन में बि त फैट मौजूदु उन आहे, में आहे, उन में बि आहे। उन में आहे, पर हाणे जेकॾहिं थर जे हिसाब सां ॾिसंदासीं त उन्हनि खे त अॻु में ई पाणी कोन्हे को मिलियो, उहो ढोर डुबरो थी वियो, उनजो गोश्त पाण अंदरि उन में उहा मुदाफ़ियत न रही, तंहिंजे करे मां उन ते नथो पियो ॻाल्हायां। मां इन जे करे माउ जे खीर ते थो चवां त माउ जी असां हेल्थ खे उनजी सिहत ते असां ज़ोर ॾियूं त जे उन जी ग़िज़ा वधे त ॿार खे खीर सुठो मिले। ऐं जेकॾहिं न त 6 महीने खां पोइ जेके रिब ॿुधायमि जेका लोकल उते ठहे थी पई, जेका असां ठाहिणु आसान बि आहे, एतिरो ख़र्च बि कोन्हे को, तमामु आसानी सां ठही बि सघे थी, उहा ॾिजे। सूजीअ जी खीर ठाहिजे, खिचड़ी ठाहिजे, खिचड़ीअ में मुङनि जी दाल मिलायो, प्रोटीन मिली वियूं, कार्बोहाइड्रेट मिली वई, फैट मिली वई, उन में तेल जो थोरो वधीक इस्तेमालु कयो वञे, उहा ॿार खे आसानीअ सां पियारिजे। इवन पालक जेका असांजी पालक आहे, जेके लोकल उते आहिनि उहे बि इस्तेमालु करे सघजनि थियूं। पर तव्हां छा था सम्झो जेकॾहिं जीअं हाणे असां ख़ुराक जी घटिताई जी ॻाल्हि था कयूं, जे थर जी ॻाल्हि करियूं या जेके ॿिया इलाइक़ा आहिनि सिंध जे अंदरि बि जिते माउ खे जेकॾहिं ख़ुराक सही न मिलंदी, उहा कमज़ोर आहे, उहा हामला पई आहे, ॿार हुनजे पेट में आहे, त छा ॿार जेको पैदा थींदो उहो बि जेको ग़िज़ाई जी कमी जी सूरत में पैदा थींदो? ॿार अहिड़ा पैदा थींदा जिन में ख़ुराक जी घटिताई हुजे? बिल्कुलु सर। जेकॾहिं माउ कमज़ोर आहे, माउ खे ग़िज़ा न मिली वक़्त ते, त ॿार बि कमज़ोर पैदा थींदो। बिल्कुलु सर, बिल्कुलु थींदो। उन जे लाइ मां इहो अर्ज़ु कंदो आहियां त असां वटि हिन महिल बि ग़िज़ा जी कमीअ जे करे जेका ॿारनि जी ओसर पैदाइश जी आहे, जेको नॉर्मल हिकिड़ो वज़न हुअणु घुरिजे 2.5 खां 3 किलो, मां आसानी सां ॿुधायां, उन खां घटि ॿार पैदा थिए त इहो अंडरवेट जंहिंखे चऊं, ॿार उहो घटि थो थिए ऐं उहो 25% अञा ताईं असां वटि पैदाइश थिए थी पई। न जेकॾहिं ॿार पैदाइशी जेको मेल नरिश आहे या ग़िज़ाई खोड़ जे करे पैदा थिए थो, उनखे सिर्फ़ु माउ जो खीर 6 महीने त पोइ उनजी ग़िज़ा जी कमी कीअं पूरी कंदा? उन जो को तरीक़ो आहे? न तरीक़ो इहो ई आहे त उन खे जंहिंखे असां लफ़्ज़ चवंदा एक्सक्लूसिव ब्रेस्ट फीड, रुगो माउ जो खीर, रुगो माउ जो खीर, रुगो माउ जो खीर, उन खे उन ते असां आणींदासीं त उहो ॿार वज़न वधाईंदो। पर माउ जी सिहत जो ख़्यालु करिणो आहे। छो जो हिकिड़ो मिसाल आम ॾियां त जेकॾहिं असां कंहिं बि जानवर खे, जीअं मेंहिं आहे का गऊं आहे, जॾहिं उन जो ॿार हूंदो आहे त असां उन जी ग़िज़ा वधाईंदा आहियूं, त जीअं उहा खीर थी पई ॾिए, हुनजो फर बि आहे। माउ जो बि इहो ई आहे कॉन्सेप्ट। जेकॾहिं माउ सिहतमंद आहे त पोइ ॿार सिहतमंद थींदो, पर जेकॾहिं माउ सिहतमंद आहे, उनजी बि ग़िज़ा जी घटिताई आहे, त पोइ ॿार में बि रहंदो। हिकिड़ो कॉलर आहे असां वटि। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा गुलाब खान मेतलो पियो लाड़काणे मां ॻाल्हायां। वरी महिरबानी, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? गुलाब खान डॉक्टर साहब खां इहो पुछणो आहे त जेके खीर दॿनि में मिलनि था पिया मुख़्तलिफ़ नालनि सां जी, उहे कंहिं ॿार खे 5 सालनि जी उमिरि खां मथे जेको बि ॿारु हुजे या वॾो हुजे, उनखे पीआरण में को उनजो को असरु ख़राबु पए थो या सुठो आहे या न? इन जे करे त काफ़ी शहरनि में खीर जेको पेवर मिले थो पियो में या ढॻीअ जो, उन में या पाउडर मिलाए खपाइनि था या पाणी मिलाइनि था, त आया उहो पाणी पाउडर वारो खीर भलो या जेको ही दॿनि में असांखे मिलनि था शहर में, पूरे मुल्क में, पूरी दुनिया में मौजूदु आहिनि, उहो भलो? इहो थोरो वज़ाहत सां असांखे। बिल्कुलु तव्हांखे जवाबु ॾियो, वरी महिरबानी। तव्हां ॾाढो ज़बरदस्त सवालु कयो, तव्हांखे जवाबु ॾींदो, वरी महिरबानी। तव्हां साहिबु ॾाढो ज़बरदस्त सवालु हो त छा जेको खीर असां दुकान तां वठी था अचूं, जेको ढगी जो आहे, मेंहिं जो आहे, उन में इहा ख़बर पवंदी आहे त भई पाणी बि मिलाईंदा आहिनि, मुख़्तलिफ़ पाउडर बि मिलाईंदा आहिनि, असांखे कहिड़ी ख़बर, उहो साफ़ु सुथिरो आहे। ॿियो खीर असांखे दॿनि जी सूरत में मिलंदो आहे, पोइ साल खां वॾा ॿार 5 साल जा, उन खां मथे ताईं बि चओ थो, त छा दॿे जो खीर वठी इस्तेमालु कजे या दुकान तां वठी खीर इस्तेमालु कजे, कहिड़ो बहितर? साईं, हाणे मां साईं गुलाब साहिब जन लाड़काणे खां शायदि ॻाल्हायां। साईं, हाणे अर्ज़ु इहो आहे त सभ खां पहिरीं त असांजी सोच में इहो हुजे त इंसान जी पैदाइश खां पहिरियां ई अलाह साईं चयो आहे त मां रिज़्क़ मोकिलियां थो। जेकॾहिं अलाह साईं रिज़्क़ जो वाइदो कयो आहे त असांजूं इहे सोचूं पुॼणु घुरिजनि त असां दॿे जो खीर पियारियूं या ढॻीअ जो खीर पियारियूं। कॾहिं बि ढॻीअ पंहिंजे मेंहिं जे बचे खे खीर कोन पियारियो आहे, मेंहिं जे बचे ढॻी जो खीर न पीतो आहे। रहियो सुवालु दॿनि जो, त दॿनि जे
का ख़बर न आहे न मां कंहिं दॿे जी पॉलिसीअ ते हिन महिल ॻाल्हाइण आयो आहियां। मुंहिंजो मौज़ू कुझु ॿियो आहे। ऐं ॿाहिरियों जेको खीरु आहे सो जेकॾहिं ॿहिराड़ी आहे, लाड़काणो आहे, किथे त उते प्योर खीरु मिली सघे थो, जेकॾहिं तव्हांजा पंहिंजा वास्ता आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं माउ ते तवजो ॾिनो वञे, जेको डॉक्टर साहिब में असां हाणे ॻाल्हायोसीं त थोरो हिन में दॿे जे ॻाल्हि ते आयो न, थोरो हिन में आहे त साईं चए थो 6 महीने ताईं त मां जो पीआरणो साल ताईं, उन खां पोइ बि 5 सालनि ताईं 6 सालनि ताईं जेकॾहिं असांखे खीरु पीआरणो हुजे माउ जो न, मां जो त सालनि खां पोइ त बंदि थी वेंदो, त पोइ ज़रूरत एतिरी न आहे, पोइ तव्हां ॿाहिरियों पीआरे सघो था। ॿाहिरि जेकॾहिं दुकान तां वठी ॿिनि सालनि ताईं यार, हा बिल्कुलु पीआरे सघो था। 2 सालनि ताईं साईं, 2 सालनि ताईं पीआरणो आहे, उन खां पोइ जो थो चए पोइ जे लाइ साईं का बि रिकमेंडेशन कान्हे त तव्हां कहिड़ो पीआरियो या कहिड़ो पीआरियो। उहे इहे सोशल थी था वञनि पिया, जेके हालतूं ॾिसूं था पिया, उन्हनि ते मां नथो ॻाल्हाए सघां। त मतिलबु पोइ बि जेकॾहिं को तव्हांजी ॻाल्हि वास्ते वारो आहे त ॻोठनि में या ॿाहिरि में तव्हांखे प्योर खीरु मिली उहो दॿनि खां बहितर उहो बहितर आहे त उहो मिलंदो इस्तेमालु कजे ॻोठनि में। अच्छा डॉक्टर साहिबु, ॻाल्हि इहा पई हली त हिन वक़्तु जेकॾहिं कंहिंखे मेल न्यूट्रिशन आहे, जेकॾहिं को ग़िज़ाई घटिताई जे करे आहे, कमज़ोर आहे, त उन ॿार खे कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं? साईं हिकिड़ो वॾो इहो अलमियो आहे त हिन वक़्तु बि कमज़ोरीअ जे करे ॿार जेके आहिनि उन में 54% असांजा ॿार मलनर्स्ड आहिनि, जेके यानी ग़िज़ाई कमीअ जे करे मौत थियनि था पिया सिंध में। इहो त वॾो फिगर आहे साईं। जेका WHO जी असां वटि आहे सा आहे 72%, पर जेका हाणे असां वटि आई आहे त उहा मलनर्स्ड जे करे यानी ग़िज़ाई कमियुनि जे करे बि 54% उहे ॿार मरनि था पिया। हाणे उन में ॾिसो त नमोनिया यानी फिफड़नि जी सोज़, नमोनिया या ॿारु साह तकिड़ो खणे थो, उन में 19% असांजा ॿार पंहिंजो मौत बि वठनि था पिया। ठीकु सर। अहिड़े तरीक़े सां इसहाल, दस्त। थोरो कालर आहे शाम। जी सर। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा केरु था ॻाल्हायो, किथां? मां शकील हकड़ो थो ॻाल्हायां, इंजीनियर शकील हकड़ो। जी सर, किथां था ॻाल्हायो हकड़ो साहब? ऐं डॉक्टर साहब सां सवाल पुछणो आहे। जी जी, सवाल पुछो। सवाल इहो आहे त जीअं त कुदरत या हिकमत रखी आहे माउ जे खीर में त ॿार जी गिरोथ उतां थिए थी। कुझु औरतूं जॾहिं प्रेग्नेंट हूंदियूं त हू सुठो गिहु या खाद खुराक में वॾो एहतियात कंदियूं आहिनि। मूंखे इहो ॿुधायो त उनजो खाद खुराक घटि खाइण जे करे ॿार ते केतिरो असर थो थिए? जॾहिं ॿार पेट में हुजे या जॾहिं ॿार खीर पीअंदो हुजे? न, ॿार पेट में जॾहिं डेवलप थिए थी। बिल्कुलु तव्हांखे जवाबु ॾियूं। वॾी महिरबानी, तव्हां हिकिड़ो साहिबु असांखे फ़ोन कयो, वॾी महिरबानी। हिकिड़ो साहिबु ॾाढो ज़बरदस्त सवाल आहे। जॾहिं ॿार पेट में आहे त कुझु माण्हू पाण खे मतिलबु बहितर करे कुझु ग़िज़ा घटि खाईंदियूं आहिनि। छा जेकॾहिं उहो ग़िज़ा घटि खाईंदियूं त उन ते उनजे ॿार ते कहिड़ो असरु पवंदो? साईं शकील हकड़े साहिब जो तमामु सुठो सुवालु हो ऐं इन जे जवाब में इहो अर्ज़ु कंदुसि त जॾहिं मां मतिलबु गोरहारी थिए, ॿार पेट में संजरेसि थो त हुनजी ग़िज़ा वधाई वञे। जीअं पहिरियां ई हूअ 1 मानी थी खाए त हुनखे 1.5 मानी खाइणु घुरिजे, 1 गिलास खीर ज़्यादा पीअणु घुरिजे। छो जो अलाह साईं हुनजे जिस्म में हिकिड़ी ॿी जान पैदा थो करे त उन खे बि ग़िज़ा घुरिजे। हूअं पहिरियां ई अकेली जान हुई, हुनजी ग़िज़ा जी तो ज़रूरत पूरी थिए पई। हाणे हुननि जे जिस्म में अलाह साईं ॿी पैदा कई आहे त उहा बि पूरी करणी आहे, त हुनखे ग़िज़ा वधाइणु घुरिजे। जेकॾहिं असां हुनजी ग़िज़ा बैलेंस न रखंदासीं त ॿार ते असरु पवनि था, जेका इंट्रा यूटेराइन ग्रोथ रिटार्डेशन थिए थी। इंट्रा यूटेराइन ग्रोथ रिटार्डेशन जेका अंदरि ई अंदरि ॿारु उहो कमज़ोर रहे थो, ऐं जॾहिं ॿारु पैदा थो थिए त उहो लो बर्थ वेट जेको असां चयोसीं त पंहिंजे सतह खां घटि वज़न वारा ॿार पैदा थियनि। मतिलबु तव्हां चवण जो मतिलबु त उहे माइरूं जेके बि हामला आहिनि उहे पंहिंजी ग़िज़ा जो ख़्यालु कनि त जीअं पाण बि कमज़ोर न थियनि ऐं ॿार जेको पेट में आहे उहो बि कमज़ोर पैदा न थिए ऐं बिल्कुलु उनजो सही वेट सां वज़न था, त जॾहिं उहो ॿार बि सिहतमंद पैदा थींदो त उनखे बीमारी बि न थींदी। हाणे बीमारियुनि जो पाण ज़िक्र पियो कयो, तव्हां चयो त जॾहिं ग़िज़ा जी घटिताई थींदी आहे त नमूनिया थींदी आहे, उनखां पोइ ग़िज़ा जी घटिताई थींदी त ॿी कहिड़ी बीमारी थींदी? नमूनिया असांजे वटि हिन वक़्तु बि 19% नमूनिया जे करे अमवात थियनि था पिया। ॿिए नंबर ते 15% सिर्फ़ु इसहाल, दस्त उल्टियुनि में थियनि था पिया। ऐं 3 नंबर ते आहे खसरू, उरड़ी, 8% उन में ॿार असांजा मरीज़ वञनि पिया। उन खां पोइ आहे मलेरिया, जेको बुखार जेको असां सही नमूने सां जंहिंजी तशख़ीस नथा करे सघूं, 7% उन में। पर ॾुख जी ॻाल्हि मां वरी इहा कंदुसि त सिर्फ़ु कमज़ोरी ऐं ग़िज़ा जी कमीअ जे करे जेके ॿार सुकड़ियल थी था वञनि पिया, जंहिं में सोके जी बीमारी अची थी वञे पई, जेके ॿिए कॉम्प्लिकेशन पैदा थियूं थियनि पियूं, उहे 54% साईं 54%। हेलो अस्सलाम वालेकुम। हाँ सर, वालेकुम सलाम। मिठी खां ॻाल्हायां पियो, दौलत राम खत्री। दौलत राम खत्री, वॾी महिरबानी। तव्हां मिठी में आयो, मिठी जी सूरत हाल बाबति कहिड़ो सवाल पुछंदो? हाँ महिरबानी तव्हांजी।
मुंहिंजो सुवाल हीअ जेका थर में जेका ॾुकार जी सुरताल आहे ऐं उन में जेके मासूम ॿार जेके मरनि पिया, जी जी, त मुंहिंजो बुनियादी सुवाल इहा आहे, ॿ टे शयूं आहिनि। हिकिड़ो त थर में जेके औरतूं आहिनि जेको वहम कराईंदियूं आहिनि उहे अनट्रेंड जेके दायूं आहिनि उन्हनि खां कराईंदियूं आहिनि, ठीकु आहे, ऐं उनजे करे जेके ॿार जेके कमज़ोर आहिनि उहे मरी वेंदा आहिनि। हिकिड़ो त इहो सबबु आहे। ॿियो त जेके ॻोरारियूं जेके औरतूं आहिनि जी उहे मंशियात जेको उहे इस्तेमालु कंदियूं आहिनि, थर जूं औरतूं नाश्तो कंदियूं ई न आहिनि, ठीकु आहे, ऐं जंहिं सबबु छा थींदो आहे त उनजो घणो में घणो जेको औरतूं जेके आहिनि उहे चांहि पीअंदियूं आहिनि, नाज़ खाईंदियूं आहिनि। त डॉक्टर साहब खां मुंहिंजो सुवाल इहो आहे त मंशियात वापराइण जे करे माना उन ते कहिड़ा असर पवनि था। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त ग़िज़ाइत जी खोट जा मुख़्तलिफ़ जेके स्टेज आहिनि, ठीकु आहे न, उहे कहिड़ा आहिनि। ऐं हितां जा डॉक्टर जेके अक्सर चवनि था त ॿार जेके ग़िज़ाइत जी खोट जे करे न मुआइनि, पर उन्हनि में घणा जेके ॿार जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ बीमारियूं जेके उन सां रिलेटेड आहिनि, ठीकु आहे। जीअं माना मूं तव्हांखे ॿुधायो त अनट्रेंड दायुनि खां वहम करायो वेंदो आहे, या मुख़्तलिफ़ जेके ॿियूं बि बीमारियूं आहिनि उन में माना जेको माउ हिते जेको ॿार जी जेका माउ आहे उहा तमामु घणी कमज़ोर हूंदी आहे, ऐं ॿिया काफ़ी अहिड़ा सबब आहिनि। त मुंहिंजो सुवाल इहो आहे त इन्हनि ॿारनि जी जेका ग़िज़ाई जेका खोट आहे या ॿियूं जेके बीमारियूं जेके रिलेटेड आहिनि उन्हनि जो हल छा आहे? ठीकु आहे, दौलत तव्हांखे जवाबु ॾिनो, वरी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई, तव्हांजी वरी महिरबानी। ॾाढो ज़बरदस्त ॿ टे शयूं, ॾाढो ज़बरदस्त मिठी जहिड़े शहर में आहिनि त उते सूरत हाल बि जेका थर जी तव्हांखे ख़बर डॉक्टर साहिबु कहिड़ी आहे, तव्हां मशला। हाणे ॿ शयूं आहिनि, हिकु त चए थो छा ॿार जॾहिं दायूं जेके अनट्रेंड पैदा कनि थियूं उनजे करे कहिड़ा नुक़सान थियनि, हिकु त इहो पहलू आहे, इन ते पहिरीं जवाबु ॾियो त पोइ हलूं था। ॿ टे सवाल साईं इन जो मुख़्तसर जवाबु ॾींदो। जेके अनट्रेंड दायूं आहिनि ज़ाहिर आहे उहे जेके ॿार खे जनम ॾियाराइनि थियूं पियूं उहे उन्हनि खे का उन जी ख़बर कान्हे, ठीकु आहे, जंहिंजे करे कॉम्प्लिकेशन वधीक थियूं थियनि पियूं। कॉम्प्लिकेशन मक़सदु इहो आहे त जेको ॿारु ॼमे थो उन खे जरासीम वधीक था लॻनि, ठीकु आहे, माग बीमार थी ॿई थी सघनि था। छो जो सेप्सिस माना जरासीम जो दाख़िल, हुनजी हैंड वॉशिंग कान्हे का, स्टरलाइज़ेशन कान्हे का, पोइ ॿारु जेकॾहिं ॼमे थो उहो कुटियल आहे, उहो अॻिते हली अञा पैदा बर्थ एस्फेक्सिया या जेके ॿिए बीमारियूं जनम वठनि थियूं पियूं उहे थियनि थियूं। मां मुतफ़िक़ आहियां, उन लाइ असां वटि हिकिड़ी सर्वेलेंस हिकिड़ो सिस्टम हुअणु घुरिजे ऐं बाक़ाइदा ट्रेंड हुअणु घुरिजनि। उते जेके हॉस्पिटल्स आहिनि, जेके लोकल RHC या बेसिक यूनिट आहिनि, उते असांजा ट्रेंड हिकु पहलू या त छा चवनि था त जेकॾहिं ग़िज़ा जी घटिताई आहे सवाल आहे त उनजे करे बीमारी थी या ग़िज़ा जे घटिताई जे करे मौत थो थिए। साईं ग़िज़ा जे घटिताई जे करे बि अमवात थियनि था। उन जा मां रिस्क फैक्टर तव्हांखे सोशल जीअं ॿुधाए छॾियां त जीअं माउ में आहे त जेकॾहिं माउ अनएजुकेटेड यानी तालीम याफ़्ता न आहे, रिस्क फैक्टर 2 मिंट ॿुधाए वठां। माउ बीमार आहे, ठीकु आहे, घर में को ड्रग एडिक्टर आहे, उन ते अचो था, इहो त बस बाक़ी त इहो तव्हांखे मां ॿुधाए छॾियुमि त जेके दायूं जेके ट्रेंड न आहिनि उनजे करे त कॉम्प्लिकेशन मतिलबु तव्हां उहो ई तव्हांजो चवणु आहे जेकॾहिं ॿारनि मेलनोरिश आहिनि, जेकॾहिं ॿारनि में ग़िज़ाई घटिताई आहे त उनखे हर बीमारी वकोड़े सघे थी, उहे बीमार। टियों पहलू आहे त असांजी जेके थर जूं औरतूं ख़ासि तौर ते जेके ॿाहिरि जूं औरतूं सुबुह जो चांहि पीअंदियूं आहिनि, नाश्तो ॾींदियूं आहिनि या सिगरेट पीअंदियूं आहिनि, नाश्तो बिल्कुलु न कंदियूं आहिनि, ऐं पोइ जेॾी महिल उनखे मानी मिली। तव्हां इन लाइ छा चवंदव? डॉक्टर आहियो, छो त जेकॾहिं मदर सुबुह जो नाश्तो बि नथी करे, ईअं ख़ाली चांहि पी ख़ाली पेट ते कमु थी करे त उहा पाण बि कमज़ोर आहे, पोइ उनजा ॿार बि त कमज़ोर थींदा। इन पहलू खे कीअं ख़तमु? साईं मां इहो ॾाढो ज़बरदस्त सवाल तमामु बहितर आहे। उन लाइ वरी असांखे उहो ई थर जी उन ते वञिणो पवंदो, पर इहो त हर जॻह ते थर में असां हलंदा आहिनि, पर हाणे उहो उन्हनि माउरुनि खे सम्झाइणु घुरिजे। इहो असां लोकल उते बेस ते हुन सां ॻाल्हाए सघिजे थो, हिकिड़े सेमिनार कराया वञनि त माउनि में शऊर उजागर कजे त बाबा जेकॾहिं तव्हांखे बचिड़ो आहे त तव्हांखे सुबुह जो नाश्तो करिणो आहे। जीअं मां हिकिड़ो आम मिसाल ॾिनो, मेह जो खीर कीअं वठंदासीं कि असां हुनखे चारो वधीक ॾींदासीं, असां हुनखे ग़िज़ाई शयूं वधीक ॾींदासीं, त माउ खे खाराइजे, माउ खे सम्झाइजे त बाबा तोखे तुंहिंजो बचो बि आहे, उन जो बि तो वटां ई खुराक वञे थी पई, तो हिकिड़ी फैक्ट्री आहे जंहिं मां उहा सप्लाई हुन ॾे बि वेंदी, त उन खे उन ॻाल्हि ते राग़िब कजे, शरई तरीक़े सां बि ऐं मेडिकली तरीक़े सां बि, त माउ खाईंदी। बाक़ी हाणे ग़िज़ा जी कमी त आहे, उन लाइ पोइ ॿिया उपाउ वठंदा। सुबुह जो नाश्तो करणु घुरिजे, सिगरेट आहे, इनजे करे कमज़ोरी या बीमारी थी सघे ॿारनि ते बसर। हिकिड़ो ॿियो बि कॉलर असां वटि। हेलो, अस्सलाम वालेकुम। शायदि कॉल ड्रॉप थी वई, असां जवाबु ॾियण में देरि थी वई त कॉल ड्रॉप थी। अच्छा डॉक्टर साहिबु, तव्हां ॻाल्हि बि कई त जीअं नुमिनिया बि थिए थी, 54% जेके ग़िज़ाई घटिताई जे करे ऐं जेके बीमारियूं असां वटि आहिनि, त तव्हां छा था सम्झो त हिन वक़्त में जेके ॻाल्हियूं वेठे दौलत बि कयूं त उते जेको डॉक्टर वेठो आहे
थर में वेठो आहे या ॿाहिरि में जेको बि डॉक्टर उनजी कहिड़ी ज़िम्मेदारी आहिनि, उहो आम माण्हू खे आम माउ खे कहिड़ियूं मशवरा ॾिए त उहो पंहिंजी ग़िज़ाई जेका घटिताई आहे उन खां ॿाहिरि निकिरे, कहिड़ियूं 4-5 ॻाल्हियूं करे। जेकॾहिं तव्हां ॿाहिरि में वेठा आहियो थर में त तव्हां पंहिंजी उन मदर खे छा एडवाइस कंदो? साईं जेको असां IMNCI प्रोग्राम पढ़ियोसीं, हिकिड़ो कॉलर आहे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी साईं, केरु था ॻाल्हायो, किथां? जी आऊं बस जिले जे थर खां ॻाल्हाईंदो। थोरो ज़ोर सां ॻाल्हायो। साईं आऊं बस जिले जो थर कर मिट्टी टेम्पो डिस्प्ले खां ॻाल्हाईंदो। मिठी खां पिया ॻाल्हायो? जीअं मिट्टी मुंहिंजा कंहिं फ़ोन करे ॿुधायो तव्हांखे त हलो छा आहे जो असल असांजे टेम्पो हॉस्पिटल ज़ोर सां ॻाल्हायो, शायदि कॉल आवाज़ असां ताईं न पहुची सघियो, वॾी महिरबानी तव्हांजी। डॉक्टर साहिबु तव्हां सां ॻाल्हि पई हली असांजी, पर वरी हिकिड़ो ॿियो कॉलर लाइन ते अची वियो। हलो अस्सलाम वालेकुम। शायदि कॉलर इहो बि ड्रॉप थी वियो। डॉक्टर साहिबु तव्हां चयो पई त जॾहिं बि हिकिड़ो डॉक्टर जेको उते वेठो आहे, जेकॾहिं तव्हां बि उते वेठो, जेकॾहिं मां बि हुजां, मां बि डॉक्टर आहियां, उते वेठो हुजां थर में या किथे ॿाराड़ी में, त हिकिड़े आम औरत खे, हिकिड़ी उनजी माउ खे, हिकिड़े उनजे वालिद खे कीअं सम्झाइजे त हू जेके ग़िज़ाई कमज़ोरियुनि जूं कीअं असां उनखे सम्झायूं, उन्हनि खे कीअं शौक़ु ॾियूं, कीअं ई ॼाण ॾियूं त माउ बि पाण खे अहिड़ी ग़िज़ा वठे जो उहो बि बहितर रहे, उनजो ॿार बि बहितर रहे। इहो सवाल मां तव्हांखां ज़रूरु पुछां, वक़्तु छो नंढे वक़्तु जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन, अचो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू कयो। डॉक्टर साहिबु वक़्त खां पहिरीं मुंहिंजो सुवालु इहो त जेकॾहिं मां ॿाराड़ी में वेठो आहियां, जीअं तव्हां बि माशाल्लाह चाइल्ड स्पेशलिस्ट थर में वेठा आहियो, किथे ॿाराड़ी में वेठा आहियो, बिल्कुलु, त उते तव्हांजो छा आहे, हिकिड़े डॉक्टर जो छा फ़र्ज़ु आहे त उतां जे जेके माण्हू हुनजा मरीज़ आहिनि, मदर आहे, उनजो वालिद साहिबु थो अचे, ॿार आहिनि, उनखे छा हेल्थ एजुकेशन तव्हां छा ॾींदो, उनखे छा ॿुधाईंदो जो पंहिंजी सिहत खे बरक़रार रखे? सही हाणे इन में वालिदेन लाइ असांखे उनखे इहो सम्झाइणो पवंदो, जेकॾहिं तव्हां मूंखे इन्वॉल्व कयो आहे त मां आहियां त पंहिंजे हुन मां पंहिंजे भेण खे भाउ खे पहिरियां इहो सम्झाईंदुमि त पंहिंजे सिहत जो बि ख़्यालु कर। ठीकु आहे। पाण ख़ुशि हूंदी त संदसि बचो बि ख़ुशि हूंदो। पाण पाणी उॿारे पी त ज़ाहिर बचे खे उॿारे पाणी पीआरींदी। ग़िज़ा जो प्रॉपर जेके वे में पचाए उनखे सही तरीक़े सां उहो ढके रखे, उहो घर में सर्व करे, घर वारनि खे बि खाराए, पाण बि खाए। ॿियो न त हिकिड़ो बेदो रोज़ाना खाईंदी त उनखे प्रोटीन मिलंदियूं, कार्बोहाइड्रेट मिलंदियूं, चांवर खाए, फल फ्रूट खाए, ऐं जेसि ताईं पंहिंजी डाइट पूरी कंदी त इंशाल्लाह ताला बच्चो बि उनजो निबल न थींदो, कमज़ोर न पैदा थींदो। ऐं बच्चे खे जेको उन सां गॾु हूंदो, मां उहा बि काउंसिल कयांसि त उन खे बि वैक्सीन कराए। ठीकु आहे, अचो त वैक्सीन हिकिड़ो कॉलर आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। सर फयाज़ हुसैन दादू मां पियो ॻाल्हायां। वॾी महिरबानी। फयाज़ छा पुछंदो डॉक्टर साहिब खां? सर अर्ज़ु मुंहिंजो नंढड़ो जीअं पैदा थियो, झटको थियो हुनखे जी, ऐं हाणे तक कॉल ड्रॉप थी वई। शायदि ॿीहर कॉल कजो दादू खां फयाज़, त तव्हांजो सुवालु मुकमल ॿुधूं, तव्हांखे जवाबु ॾियूं। शायदि तव्हांजी कॉल ड्रॉप थी, झटके ते बि ईंदासीं। अच्छा डॉक्टर साहिबु, माना हिकिड़ो डॉक्टर जो फ़र्ज़ु आहे त माउ खे सम्झाए त पंहिंजी सिहत जो कीअं ख़्यालु करे, पंहिंजे ॿार जी सिहत जो ख़्यालु कीअं करे, सफ़ाई सुथराई जो ख़्यालु रखे, कीअं करे, खाधे पीते जो जेके शयूं तयारु करे आम डॉक्टर जो तव्हां छा था सम्झो ॿाराड़ी में असां इहो फ़र्ज़ु पूरो कयूं पिया, या जेका हेल्थ एजुकेशन ॾियनि था डॉक्टर या नथा? सर इहा मतिलबु काउंसलिंग जंहिंखे चऊं असां वेही दवा लिखणु सिर्फ़ु आर्ट कान्हे, इहो न आहे। असां हुनजी सिहत सां ॿ ॻाल्हियूं कंदासीं त उहे एतिरा सादा माण्हू आहिनि वीचारा, डॉक्टर जी ॻाल्हि खे वधीक सम्झंदा। डॉक्टर साहिबु असांखे चयो आहे त लटो साफ़ पाइणु घुरिजे, कपिड़े खे धोई पाइणु घुरिजे, न कटणु घुरिजनि, जेका शइ रधिजे थी उहा प्रॉपर ढके रखिजे, उहा इस्तेमालु कजे, पाणी उॿारे पीजे, हथ साफ़ कजनि, नाश्तो सही करणु घुरिजे, नशे खां बचणु घुरिजे। अमल कनि था, पर असां ओतिरो टाइम ॾियूं उन्हनि खे, असां पंहिंजी ज़िमेदारी खां कोताही था, इन करे बि इहे शयूं वधीक। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे तव्हां। अच्छा, वैक्सीन जो तव्हां ज़िक्र कयो त छा जॾहिं ॿार ग़िज़ाई बि घटिताई आहे, ॿारनि में बीमारी बि आहिनि, त छा वैक्सीन जेके असां करायूं था इन्हनि जो को रोल आहे? साईं तमामु घणो रोल आहे। जीअं हाणे असां पैदाइशी सम्झाए ॿारु अचे थो त असां हुननि खे पेरेंट्स खे वालिदेन खे चवंदा त भाई हिन खे पैदाइशी टुको लॻारायो, जेको आम टीबीअ खां बचाए थो। BCG ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्त ताईं BCG 73% मस माण्हू लॻाराइनि था, यानी अञा ताईं BCG असांजी उहा मुकमिल आहे त जेका तबे दिक़त चऊं या टीबी जा वायरस माना हमलो करे सघंदा, इहो मर्ज़ बि मौजूदु आहे। ॿी जेका आहे जंहिंमें हेपेटाइटिस B आहे या खुनाक आहे, काली खांसी, वॾी खांसी जंहिंखे चऊं था, उहा बि अञा 35% असांजी मुकमल थी चुकी आहे, अञा असां उन लेवल ते न पहुता आहियूं। अहिड़े तरीक़े सां पोलियो जा कई राउंड थी चुका आहिनि,
खसरे जी बीमारी ॾिसो त आम आहे हिन वक़्त में वबा फैली हिन वक़्त बि आहे, अञा हिन हले वक़्त थी बि पई आहे। हिन वक़्त में उरड़ी हले थी पई खसरो चऊं उरड़ी चऊं नंढी माता चऊं उहा हिन वक़्त ताईं बि 54% असांजे सिंध जे मथां ककड़ जा छायल आहे ऐं असां अञा ताईं उन गोल ते पहुच नथा उनखे सघूं ख़तमु न करे सघूं। उन जो सिर्फ़ु इहो ई सबबु आहे त हिकु त तालीम कान्हे का ॿियो असांजा उतां जा जेके इलाइक़े जा मुअसिस हुजनि पढ़ियल लिखियल हुजनि उहे घरनि ताईं जेसि ताईं वञी पैगाम न पहुचाईंदा तेसि ताईं असांजो उहो मक़सदु हासिलु नथो थी सघे पियो माना वैक्सीन जो वॾो रोल आहे वॾो जेके रोल बि आहे। नव बीमारियूं उन्हनि जी जेकॾहिं वैक्सीन ॾिनी वञे तॾहिं बि असां काफ़ी ॿारनि बीमारियुनि खां खे बचाए सघूं। बीमारियुनि खां बचाए सघूं था अमवात खां बचाए सघूं था हिकिड़ो कॉलर आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम वालेकुम सलाम साईं केरु था ॻाल्हायो पंहिंजे टीवी जो आवाज़ घटा पंहिंजे टीवी जो आवाज़ घटा पहिरीं हेलो वॾी महिरबानी अली अमन छा पुछंदो डॉक्टर साहब जी सर इहो सुवाल आहे त मुंहिंजो नंढड़ो आहे हुनजो जॾहिं पैदाशी वधंदो 1.25 किलो जी हाणे हू 20 महीने जी जमात जो एज हुनजी 20 महीना थिया हुनजो वज़न आहे 11.5 किलो हाणे इहो हुन जमात जे हिसाब सां वज़न सही आहे या घटि आहे ऐं अञा हू 20 महीने थियो आहे पंधु न पियो करे सघे ठीकु आहे का बीमारी त कोन अथसि इहो असांखे वाज़े करे ॿुधायो बीमारी त कान अथसि सिहतमंद आहे न का बीमारी त कोन अथसि सर बीमारी बि का कोन्हे का ठीकु आहे तव्हांजे जवाब ॾियो वॾी महिरबानी डॉक्टर साहब 1.25 किलो जो तमामु अंडरवेट पैदा थियो 20 महीने में तो 11.5 किलो अंडरवेट आहे या हुन वेट अञा अंडरवेट आहे हा हा एतिरो न आहे पर पोइ हिननि सुठी महिनत कई आहे मूंखे लॻे थो त हुनखे कंहिं सही तरीक़े सां खीर पियारियो वियो आहे ऐं हुनखे ग़िज़ा जी काफ़ी हद ताईं आहे जो एतिरो घटि न आहे छो जो हिन महिल 20 महीननि ते 11 किलो यानी हूअं त हुअणु घुरिजे 2 सालनि ते असां चवंदा आहियूं त 12 किलो हुअणु घुरिजे असां त 11 किलो यानी उन जे वेझो वेझो आहे यानी एतिरो न आहे पर हीउ जेको पंधु नथो करे यानी डेवलपमेंटली डिले आहे जेको ॿारु उन में माना को सबबु आहे तव्हां सुठो हुन खां पुछो त का बीमारी को झटको थियो को जंहिं वक़्तु पैदा थियो हो त ज़ाहिर आहे कमज़ोर पैदा थियो आहे इहो ॿारु थी थो सघे त शुगर लेवल बि घटि हुजेसि शुगर लेवल घटि हुजे झटको खाधो हुजे का बदन जो हीअं अकड़ाव थी वेंदो आहे या साई जंहिंखे चऊं था उहा एतिरी ज़ोरदार थी वई हुजे उन जे करे कुझु अकड़ाव थी वियो हुजे मतिलबु के इशू आहिनि जेके साईं खां असां डायरेक्ट नथा पुछी सघूं पर हाणे चओ त पंधु कीअं कजे अञा हुनजो वज़न कीअं घटिजाइजे छा वज़न हुनजो सही थो अचे पियो इहो कनि बाक़ी हाणे जेको उते को लोकल डॉक्टर जेको हुजे को पीडियाट्रिशियन हुजे ॿारनि जो डॉक्टर हुजे उन सां थोरो साईं लव विचण में अचे त इहो 20 महीननि ते पंधु छो नथो करे पंधु कोन घुरिजे पर कंहिं सुठे डॉक्टर ॾेखारण त उहो थी सघे थो असां चवंदा ग़िज़ाई घटिताई ठीकु आहे थर में ॾाढी ग़िज़ाई घटिताई आहे या हमेशह रहंदी आहे या ॾुकर थींदो आहे फसल बि न हूंदा आहिनि भाॼियूं बि न थींदियूं आहिनि माल जेको उन्हनि सां आहे जेको जानवर आहिनि उहे बि ॾाढा कमज़ोर थींदा आहिनि खीर न ॾींदा आहिनि माण्हुनि खे हिकु वक़्त जो मानी मिलंदी आहे कॾहिं मानी बि न मिलंदी आहे पाणी बि न मिलंदो आहे तव्हां छा था सम्झो जेके उते अमवात थिया आहिनि या मौत थिया आहिनि उहे कंहिं ख़ासि बीमारी जे करे थिया आहिनि या ख़ासि 4-5 बीमारियुनि जे करे थिया आहिनि या सिर्फ़ु उहे ग़िज़ा बुख जे करे वीचारा मरी विया तव्हां छा था सम्झो हिते तव्हांजी का कैलकुलेशन आहे साईं असांखे जेका अख़बारुनि जे ज़रिए ख़बर पई आहे त मुख़्तलिफ़ डॉक्टर बि त डॉक्टर आहे त साईं उन्हनि खे बीमारियूं बि आहिनि अच्छा बीमारी आहे पर जेके वधीक ॿार आहिनि से ग़िज़ा जी कमीअ करे जेको मां पहिरियों ई तव्हांखे ॿुधायो त 54% यानी असांजे सिंध में त उहो ग्लोबली जेको ॿुधायो आहे त उहा त 2000 आहे त 72% असांजा ग़िज़ा जी कमीअ जा ॿार शिकार आहिनि पर हिन वक़्तु बि 54% अमवात जेके थिया आहिनि से ग़िज़ा जी कमीअ जे करे थिया आहिनि ऐं उन जे करे इहे बीमारी डेवलप थियनि हिकिड़ो कॉलर आहे हेलो अस्सलाम वालेकुम अस्सलाम सर डॉक्टर साहब सां ॻाल्हाइणो हो सर पंहिंजो नालो ॿुधायो किथां पिया ॻाल्हायो तव्हां आफ्ताब मलिक कंदरपुर खां पियो ॻाल्हायां महिरबानी आफ्ताब छा पुछंदो डॉक्टर साहब खां डॉक्टर साहब खे इहो पुछा करिणो हुयो मथे मक़सद सूर रहे थो त हुन लाइ का अहिड़ी एडवाइस कंदो तक़रीबन महीने खनि खां सूर पियो रहे आहिनि मथे में तव्हांखे पर उहो न हेलो जी सर तव्हांखे सूर थो रहे जी 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 सर जी जी तव्हांजी उमिरि घणी आहे मुंहिंजी उमिरि आहे 29 सर अच्छा का डॉक्टर ॾे विया आहियो इलाज करायो अथव हा डॉक्टर साहब ॾे मुख़्तलिफ़ डायग्नोस कयो आहे उन एंटीबायोटिक ॾिनो पर हुन में को हल न पियो निकिरे अञा मथे सूर तव्हांजो घटियो न आहे न न ठीकु आहे तव्हां जवाबु ॾींदो वॾी महिरबानी डॉक्टर साहब असांजा सवाल त इहो रिलेशन त कोन थो करे पर जेकॾहिं को मथे जो सूर आहे त हिनखे आफ्ताब खे तव्हां छा एडवाइस कंदो हाणे अगरि सभ खां पहिरियों इहो आहे त जेकॾहिं हुन मुख़्तलिफ़ डॉक्टरनि खे ॾेखारियो आहे चवे थो हा पर अञा हाणे कहिड़े डॉक्टर खे ॾेखारियोसीं कहिड़नि ते वियो आहे उन लाइ इहो मां साईं खे इहो हिकिड़ो मशवरो ॾींदुसि त इन जूं पॉसिबिलिटी हूंदियूं आहिनि त जेकॾहिं मथे जो सूर इलाही सबब आहिनि मां केतिरो ॻाल्हायां पर त बि पंहिंजूं अखियूं चकास कराए
कन नक गले वारे खे ॾेखारे थी थो सघे क्रॉनिक साइनोसाइटिस थी हुजेसि, दिमाग़ जे डॉक्टर खे ॾेखारे, के न्यूरोलॉजिस्ट खे, ब्लड प्रेशर पंहिंजो चेक कराए, ये शयूं ॾिसे त पोइ ख़बर पइजी पोइ वञे। कुझु चई सघे थो। अच्छा डॉक्टर साहब हाणे छा तव्हां ॿुधायो त भई ग़िज़ा जी घटिताई जेका आहे उनजे करे इहे बीमारी थियनि, उते हाणे छा करणु घुरिजे असांखे, जेकॾहिं थर में कहिड़ा एहतियात कजनि या कहिड़ा उपाउ वठजनि इहे ग़िज़ा जी घटिताई घटि थियणु घुरिजे, ॿारनि खे ग़िज़ा छा छा ॾियणु घुरिजे? हाणे साईं पहिरियों त असां पंहिंजी जेका विजिलेंस टीम हुजे या सिस्टम हुजे इन खे इम्प्रूव कयूं। ठीकु आहे, जीअं असांजे थर में हिन महिल ग़िज़ा जी कमी आहे, पाणीअ जी खोट आहे, इन खे पूरे करण लाइ असांखे नदियूं, वाह, नालियूं, बैराज इहे कराइण घुरिजनि। साईं एॾो न फौरन साईं इहो थींदो त उते ग़िज़ा जी कमी लाइ तव्हां अनाज पहुचायो, ठीकु आहे, उन्हनि खे उहे जेके फूड तयारु हुजनि चाहे न हुजनि, कणिक आहे, चांवर आहे, जोअर आहे, बाजरी आहे, भाॼी आहे, मेवो आहे, उहे तुर्त पहुचायो न त हुनजी ग़िज़ा जी कमी थिए। ग़िज़ा जी कमी थींदी त उहे थोरा पाण में पाणी पहुचाए, पाणीअ जे लाइ उते बंदोबस्तु कयो वञे त उहो पाणी जेको हुजे उहो फिल्टर जेको प्लांट लॻनि साईं, एॾो को वॾो इहो मसइलो न आहे, लॻी सघनि था जेकॾहिं असां उन्हनि ते कोशिशूं वठूं, ऐं जेकर माज़ीअ में ई कोशिशूं वठूं हा त शायदि त असांजो हे ॾींहं न ॾिसूं हा पंहिंजे ॾेह में। अच्छा हिकिड़ो तव्हां प्रोग्राम हलंदो MINC, इहो छा आहे? इन जे तरीक़े सां तव्हां डॉक्टरनि खे छा सेखारींदा आहियो त ॿारड़ी में कीअं कमु साईं? इहो आहे इंटीग्रेटेड मैनेजमेंट ऑफ न्यूनेटल एंड चाइल्डहुड इलनेस, जेके नंढड़ा ॿार बीमार थियनि था उन जे लाइ हाणे इहो प्रोग्राम शुरू कयो वियो, जंहिंमें असां जे ख़ासि तौर ते डॉ यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंस में या सिविल हॉस्पिटल में इहे प्रोग्राम कया हुआ, जंहिंमें पूरी सिंध खे कवर कयो वियो ऐं पूरे सिंध जे डॉक्टरनि खे घुरायो वियो। 11 ॾींहंनि जो कोर्स कयो वियो, उन में LHVs खे बि उन्हनि खे बि आंदो वियो, उन्हनि खे घुरायो वियो त उहे बि ट्रेन थियनि। फर्ज़ु कयो कंहिं हिकिड़े सेंटर ते BHO आहे या का डिस्पेंसरी आहे, डॉक्टर न आहे त LHV उतां जो डिस्पेंसर उहे ट्रेंड हुजनि त उहे ॾिसनि। हाणे उन में सिर्फ़ु ॾिसण सां असां काफ़ी हेल्प मदद करे सघूं था पंहिंजे माण्हूअ जी। कीअं? ॿार खे असां ॾिठोसीं, हुनखे माउ खे चवंदा हुनखे खीरु पिया, ॿार खीरु नथो पी, माना इहा हिकिड़ी ख़तरनाक साइन आहे। या ॿार खे झटको थो अचे, ख़तरनाक, या ॿार खे जेको कुझु पहिरियों था उल्टी थो करे, जेको पहिरियों पिया उल्टी थो करे, या ख़तर। हाणे जेकॾहिं इहे 3 शयूं मौजूदु आहिनि त IMCI जे मुताबिक़ इहो ॿारु रिफर कयो अर्जेंटली कंहिं सुठी नियर बाय पाड़े में, BHO में, RAC में, टर्शरी केयर में, त ॿार जी ज़िंदगी बचाए सघिजे। जेके बेसिक हुनखे असां ट्रीटमेंट ॾियूं उहा बि असां हुनखे सम्झाईसीं, ऐं उहो सिर्फ़ु करे जे हाणे शुगर घटि जहिड़े करे ॿार खे झटको आयो त तव्हां हुनखे घटि में घटि मिठो पाणी पियारियो त हुनजी शुगर लेवल मेंटेन थिए, तव्हां हुनखे फौरी पहुचायो। ॿार खे बुखार आहे, बुखार करे झटको आयो, मलेरिया आहे, गर्दन तोड़ बुखार आहे, त तव्हां हुनखे का बि जेका लोकल तव्हां वटि एंटीबायोटिक आहे उहो डोज़, उहो असां हुनखे सॼो मटीरियल ॾिनो आहे, उहो फर्स्ट डोज़ ॾेई तव्हां ॿार खे तरीक़े सां रेफरल नोट ठाहे तव्हां वॾी हॉस्पिटल में मोकिलियो त असां ॿारनि जा काफ़ी अमवात बचाए सघूं था। पोइ ॿारो को बि न रहंदो जेकॾहिं ORS ॾेई सघूं था, सिप्स हुन सां गॾु ॾियूं, हुनखे सम्झायूं, हुनखां पुछूं त भई तूं हाणे ORS कीअं पियारींदी वञे रस्ते तां, हुनखे ट्रेन कंदासीं न माईअ खे त जीअं रस्ते ते वञे त हुनखे उहो चमचे सां पियारींदी हले, त काफ़ी अमवात असां घटाए सघूं था जेकॾहिं असां हाणे बि थर में मिठी हुजे, उमरकोट किथे बि हुजे, इहो IMCI ते तवजो काफ़ी अमवात घटाए सघूं था। अच्छा जेके ॿार बिल्कुलु कमज़ोर आहिनि, छा उन्हनि जो इलाज जे ज़रिए उहे ठीकु थी सघनि था या रुॻो ग़िज़ा ॾिजे उन्हनि खे? साईं सिर्फ़ु इलाज कुझु न कंदो जेसिताईं ग़िज़ा तमामु ज़रूरी आहे। पहिरीं ग़िज़ा पोइ टॉनिक जेके असां टॉनिक ग़िज़ा हूंदी या टॉनिक बि असरु कंदी, जेकॾहिं ग़िज़ा न हूंदी त दवा बि का असरु न कंदी। कुदरती तौर ते एतिरा अज्जा एतिरा शामिल आहिनि इन्हीअ में ग़िज़ा में जो मां सम्झां थो त ॿार अखियूं खोले ॾिसंदो कुदरत जो बीमारियूं ख़तमु थी। टाइम ख़तमु थियो और पैगाम छा हूंदो, मैसेज छा हूंदो तव्हांजो? साईं मां हर हिकु पंहिंजे भाउ खे, चाहे थर में हुजे चाहे सिंध जे कंहिं बि कुंड कुर्श में हुजे, डॉक्टरनि खे, पैरामेडिक खे इहो अर्ज़ु कंदुसि त ॿारनि ते सिर्फ़ु नज़र रखो, ऐं ॿारनि ते नज़र रखण सां जीअं IMCI जो मूं हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾिनो, ऐं ॿारु तव्हांखे सिक थो लॻे, बीमार थो लॻे त उहो महिरबानी करे काॾे ॿी हॉस्पिटल मोकिलियो, उन ॿार सां खेॾो न, उनजी ज़िंदगी सां खेॾो न। थर जे लाइ इहो अर्ज़ु कंदुसि त उते ग़िज़ाई शयूं मुहैया कयूं वञनि फौरी तौर ते। जेकॾहिं ग़िज़ाई शयूं आयूं, पाणी उते पहुतो, पाणी उन्हनि खे मिलियो त मां सम्झां त का असांजी अहिड़ी ॾुख जहिड़ी ॻाल्हि न रहंदी जो असां चऊं त तव्हां ग़िज़ा जे करे हे ॿारु मरी वियो, पाणीअ जे करे हे ॿारु मरी वियो, डायरिया जुलाब जे करे हे ॿारु मरी वियो। वॾी महिरबानी डॉक्टर
वैदुद्दीन पीरज़ादो तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असां सां गॾु हो, तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हियूं असां में दवायूं, वॾी महिरबानी तव्हांजी नाज़िम। असां सां गॾु हो डॉक्टर वहीदुद्दीन पीरज़ादो जो चार्ज टीचर डाउ यूनिवर्सिटी हेल्थ साइंसिस कराची आहे। उन ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त जेकॾहिं जिते बि असां में ग़िज़ाई कमज़ोरी आहे या जिते खाद्य खुराक जी खोट आहे वॾनि में या ॿारनि में, जेकॾहिं उनखे असां पूरो कयूं त असांखे दवा जी ज़रूरत कान्हे, छो त दवा ग़िज़ा जी खोट खे पूरो नथी करे सघे। तंहिंजे करे ग़िज़ा जो खाइणु, बैलेंस मुकमल डाइट जो जेको आहे खाधो वठणु, उहो तमामु ज़रूरी आहे। उहो जेके बि अलाह ताला तव्हांखे उते उते जेके असांजे ॿाराड़ी में, वाहण बस्ती में, ॻोठ में भाॼियूं आहिनि, खीर आहे, ॾही आहे, ऐं जेके बि शयूं अलाह ताला असांखे ॾियनि, उन्हनि मां ई कणिक जी मानी आहे, इन मां ई पूरो करे सघिजे थो। पर रुॻो उनखे तरीक़े सां जेकॾहिं असां इस्तेमालु कयूं त असांजी ग़िज़ाई खोट बि ख़तमु थी सघे थी, असां इन्हनि बीमारियुनि खां बची सघूं था। इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बश पवर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।